तालका रिपोर्टर सिंधड़ी फ़कीर दिलबहार नकरस टंडो गुलाम अली जे गोड ओभायो पमर जे रेवासण नौजवान नारी फातिमा धी रब नवाज़ पमर हिंगोर नोभर सां गोड आरब पमर जे रेवासी नौजवान अशरफ वल्द गुलाम कादिर पमर सां गॾिजी सेशन कोर्ट मीरपुर ख़ास में वकील मार्फत प्यार जो परणो करे छॾियो आहे। साफ़िन सां ॻाल्हाईंदे नौजवान नारी चयो त मूं अशरफ पमर सां कोर्ट मैरिज कई आहे, पर उन हूंदे बि मुंहिंजा माइट नाले रबू पमर, शेरो पमर, पोड़ो पमर ऐं अल्हनो पमर असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असीं हिन वक़्तु दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। DIG मीरपुर ख़ास ऐं SSP मीरपुर ख़ास खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। होॾां नारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मूंखे मुंहिंजनि मामनि भाइरनि ऐं पीउ मां जान जो ख़तरो आहे। मुंहिंजे मुड़ुसु अशरफ पमर खे पिणु धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ख़ुदारा असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मूंखे कंहिं बि अगवा न कयो आहे। मूं पंहिंजी मर्ज़ी सां अशरफ पमर सां प्यार जो परणो कयो आहे। अदी तुंहिंजो नालो छा आहे बाबा? अब ये जो तो शादी कई है छा? कैसा? अशरफ पुट कंहिंजो पुट? केर है पाण रात जा? पमर। असुल गोठ तुंहिंजो किथे आहे पुट? ऐं हींअर हाणे तूं किथे रहणु चाहीं? पंहिंजे मुड़ुस सां गॾु या पंहिंजे माइटनि ॾे वेंदी आहे? तो हाणे तुंहिंजे पीउ कूड़ा वग़ैरह केस कया आहिनि, के फॾा कया आहिनि हिन पीउ ते, ॿियनि माइटनि मिटनि अज़ीज़नि ते? अच्छा, तो के अगवा या के वर्गलायो तो कोनी? अच्छा, हाणे तूं पंहिंजे मुड़ुस सां गॾु रहणु चाहीं थी? अच्छा, कोर्ट मीरपुर ख़ास में निकाह कयो अथई ऐं वरी तोखे माइटनि मिटनि धमकियूं ॾिनियूं आहिनि, इन वजह सां तूं हाई कोर्ट हैदराबाद आई आहीं? हाई कोर्ट करे छॾी आहे। अच्छा, हाणे तूं पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञी थी, तोमें ख़तरो कंहिंमें कंहिंखां ख़तरो आहे? खतरो मुंहिंजे माइटनि खां आहे, माउ खां बि आहे, पीउ खां बि आहे, मुंहिंजे मामे शेर मोहम्मद खां बि आहे। अच्छा, अलाने खां बि आहे। इन्हनि खां ख़तरो आहे असांजी ज़िंदगी में। हाणे तूं माना IG सिंध खां या कंहिंखां अपील करी थी असांखे तहफ़ुज़ ॾे? ठीकु आहे बाबा, अलाह ख़ैरु कंदो।